अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो ख़ादिम संजर ख़ान। अॼु इल्मी हुब में पाण पढ़ंदासीं मैथमेटिक्स। उन में नेचुरल नंबर, होल नंबर ऐं प्राइम नंबर, कुदरती अदद, पूरा अदद ऐं मुफ़रद अदद। हाणे पाण पढ़ूं था पहिरें नेचुरल नंबर माना कुदरती अदद। कुदरती अदद 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इन खां सोआन यको मने। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं होल नंबर। होल नंबर जेके आहिनि उनखे चइबो आहे मुकमल अदद या पूरा अदद, जेके मतिलबु ज़ीरो खां शुरू थियनि था। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 मतिलबु सोआन यको माना इहे थिया होल नंबर माना मुकमल अदद। मुकमल अदद खां पोइ हाणे पाण ॾिस न, हाणे 0 खां पोइ +1 +2 +3 +4 +5 +6 इहे हेॾां वरी हेॾां -1 -2 -3 -4 -5 इहे जेके थिया हेॾां थिया हेठि माइनस ॾे जेके थिया इहे थिया मतिलबु पोइ हिते इहे माना आहिनि घटि। हाणे -5 ऐं +1 खां बि नंढो आहे। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं प्राइम नंबर मुफ़रद। मुफ़रद अदद उहो जंहिंखे पंहिंजो खोड़ो लॻे ऐं ॿियो हिक जो खोड़ो लॻे। प्राइम नंबर माना मुफ़रद अदद। मुफ़रद अदद आहिनि ही 2 3 5 7 11 13 17 19 23 29 सोआन माना इहे थिया मुफ़रद अदद जंहिंखे माना पंहिंजो खोड़ो लॻे ॿियो हिक जो। दोस्तों अॼु पंहिंजो मुकमल थियो ही वीडियो। थैंक यू सो मच।